जो पंहिंजी महबूबा ॾे खत जॾहिं communication was hand to hand. The letter which is not posted, it is here. गुलाबी गहर मां गहरियल निगाहूं खणी मूंखे अखियुनि ई अखियुनि में इनाम न ॾे गुलाबी गहर मां गहरियल निगाहूं खणी मूंखे अखियुनि ई अखियुनि में इनाम न ॾे लोक तुंहिंजी छपर छींब मां माना ई ॿी का वठे डिॼ ज़मानो तोखे नवां के इल्ज़ाम न ॾे तूं जा उस छांव खां बेसुध बेकल अलड़ अॿोझ बेसम्झ ॿार ॼण थी लॻी तूं जा उस छांव खां बेसुध बेकल अलड़ अॿोझ बेसम्झ ॿार ॼण थी लॻी तूं जा उस छांव खां बेसुध बेकल अलड़ अॿोझ ॿार ॼण थी लॻी मींहं खां अॻु ईंदड़ आंधियूं न लोड़े वञनि तूं त कचड़ीअ खे टालीअ जो तार ॼण थी लॻी तुंहिंजा ॻाढ़ा ॻल ॾिसण में ईअं था अचनि ॼण त रोहीड़े जे वण जूं गुलनि सां जिंजल टारियूं तुंहिंजा ॻाढ़ा ॻल ॾिसण में ईअं था अचनि ॼण त रोहीड़े जूं गुलनि सां जिंजल टारियूं तुंहिंजी हया ऐं उन ते वरी हया जी शफ़क़ ऐं दमक ॼण त थर जी वारीअ ते गाहनि जूं गुलज़ारियूं ओ छोकिरी चरी न थी मुंहिंजे अखरनि जी गुलगोद ते वेसाव न कर मां शाइर इनकलाब हुजां तूं खे जे तखल्लुस जी ज़रा परवाह न